अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼोको असां जेको मौज़ू आहे टिनी ॿोलियुनि में मूं लिखियो आहे। असल जेको ही खयो वियो आहे उहो आहे आक़िबतुल कज़्ब, माना ही अल्लाह जो कलाम आहे। कलामुल्लाह जो मतिलबु आहे त अल्लाह तव्हां सां ॻाल्हाए थो। छो त असांखे हिन दुनिया में पैदा करे अखियूं ॾेई, माल ॾेई, सूफ़ ॾेई, क़तल ॾेई, औलाद ॾेई, पोइ असीं बि त पुछूंसि त अल्लाह साईं हेॾी नेमतूं कयूं अथई, छा थो चाहीं असां खां? पोइ थो चवे त हा, मां तव्हांखे ॿुधायां थो त मां तव्हां खां छा थो चाहियां। माना हे थी वियो कोर्स जो किताबु। हाणे जेकॾहिं केरु माण्हू हिन खे नथो ॿुधे, पोइ खणी ईअं कोन था चऊं त क़ुर खे कोन थो मञे, पर इहो चइबो त ही क़ुर जंहिं मक़सदु आहे उनखे कोन थो मञे, तॾहिं त पढ़े कोन थो, न को मालूम थो करे। इहो मौज़ू आहे आक़िबतुल कज़्ब, माना उन्हनि जी पछाड़ी कीअं थींदी जेके इहो मालूम नथा कनि त अलाह छा थो चवे। क़ुर शरीफ़ जो मतिलबु आहे छा आहे त अल्लाह छा थो चवे, इहो क़ुर आहे। जे इहा नियत आहे त अल्लाह छा थो चवे त माना तव्हां क़ुर था पढ़ो। अॼु असांजो इहो मौज़ू आहे, या न मानने की सज़ा, या मञंदव या न मञंदव। मञंदो उहो जेको वाक़ई चवंदो त हीउ अल्लाह सां गुफ़्तगू करे थो, मूंखे ॾिसां त अल्लाह छा थो चए, लेट मी सी वॉट इज़ इज़ टॉकिंग अबाउट। हज़रत अली करमल्लाह वजह फरमायो त जॾहिं मूंखे अल्लाह सां ॻाल्हाइणो हूंदो आहे त मां निमाज़ पढ़ंदो आहियां, ऐं जॾहिं मां चवंदो आहियां त अल्लाह मूं सां ॻाल्हाए त मां क़ुर पढ़ंदो आहियां। अल्लाह साईं फरमाए थो त बिस्मिल्लाह रहमान रहीम, क़द ख़सिरल लज़ीन कज़बू बिलिक़ाइल्लाह। चए थो इहे माण्हू त नुक़सान में वेंदा जेके सम्झनि था त हीउ इम्तिहान कोन्हे को ऐं न हिन जी का रिज़ल्ट मिलणी आहे, त इहे त फेल थींदा। कहिड़ा फेल थींदा? जेको हिन कोर्स जे किताब खे कोर्स सम्झी पेपर में नथो वेहे। हींअर तव्हांजो पेपर हले पियो थो न, ॿाहिरि निकिरंदव, कंहिंसां ॻाल्हाईंदव, मार्कूं थियूं मिलनि, कंहिंजे सलाम जो जवाबु ॾींदो, मार्कूं थी मिलनि, कंहिंखां घटि वधि कंदव, कंहिंजी गीबत कंदव, मार्कूं थियूं कटिजनि। त अल्लाह फरमाए थो क़द ख़सिरल लज़ीन, ख़सिर छा मां? खसारे मां। चए थो नापास थी वेंदा, खसारे में वेंदा। कज़बू बिलिक़ाइल्लाह, जेको अल्लाह सां मुलाक़ात जी हुनखे यकीन कोन्हे को। हता इज़ा जाअतुम साअत बग़दतन, चए थो ओचितो मौत ईंदो, ओचितो जॾहिं मौत ईंदनि ओचितो, कालू त फ़रिश्तनि खे ॾिसंदा, पोइ अची वेंदनि यकीन त हाय हे त कंहिं मक़सद लाइ पैदा कयासीं। ऐं पोइ छा चवंदा? या हसरतना, चवंदा हाय घोड़ा, हाय घोड़ा, हाय घोड़ा, अला मां फ़र्रतना फ़ीहा, असां कहिड़ी ज़्यादती करे आयासीं पंहिंजी ज़िंदगीअ सां। वहुम यहमिलून औज़ारहुम अला ज़ुहुरुम, पंहिंजे गुनाहनि जो हाणे वज़न पंहिंजे चेल जे मथां खणंदा। अला साम यज़रून, चए तव्हां हिन दुनिया में बि लोड खयो हूंदो, तगारी खई हूंदी, पर इहो जेको वज़न तव्हांजे ॻीचीअ में पवंदो, इहो बुछड़े में बुछड़ो वज़न आहे। माना तर्जुमो, लफ़्ज़ी तर्जुमो आहे, अला सा माना बुछड़ो आहे, मां यज़रून जेको पुठीअ ते इहो वज़न खणंदा गुनाहनि जो। फ़क़त कज़बू बिल हक़ लम्मा जाहम, चए थो हीउ हक़ु आहे तव्हांजे ज़िंदगीअ जो, छो तव्हांखे अलाह पैदा कयो आहे, इहो ही सच आहे त मूं तव्हांखे छो पैदा कयो आहे। पर जिन खे इहो हक़ु मिलियो आहे, सभिनी जे घर में पियो आहे। हाणे असांखे तिलावत कयूं था, उन ते बि अजुर मिलंदो, लेकिन क़ुर जी माना आहे त अलाह छा थो चवे, उहा तव्हां ताईं पहुचे ई कान थी। जेसि ताईं तव्हां इहा मालूम नथा कयो त अलाह छा थो चवे, त ईअं सम्झो त ॼण तव्हां क़ुर पढ़ो ई कोन था। छो त न सम्झण जो गुनाह लफ़्ज़ में जेका मिले थी उन खां वधीक आहे। फ़सौफ़ यातीम अंबाओ, पोइ चए थो ज़िंदगी 60-70 साल गुज़री वेंदी, पोइ तव्हांखे रियल ख़बर पवंदी मां कानू बि यस्तज़ून, जंहिंजे बारे में तव्हां सीरियस ई कोन थियो लाइफ में, पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। वक़ाल लज़ीन कफ़रू, काफ़र बि चवनि था, ऐं असांजा मुस्लमान जिन जी ज़िंदगीअ में ही दाख़िली कोन थो थिए त अलाह छा थो चवे, चवनि था लन नुमिन बिहाज़ल क़ुरान,
असां हिन ते यकीन कोन था रखूं। वला बिलज़ी बेन यदई, या जेके अॻियां किताब आहिनि उन्हनि ते बि न। पोइ अलाह फरमाए थो इन्हनि माण्हुनि जो सीन ॿुधणु चाहियो था छा थींदो? चए थो वलउ तरो, चए थो पंहिंजी अखियुनि सां तव्हां इहा सीन ॾिसंदव, इज़ ज़ालिमून, अहिड़ा ज़ालिम माण्हू मौक़ूफ़ून इंद रबिम, अलाह जे आॾो बीठा हूंदा। इहा सीन ॾिसो। वलउ तरा, ऐं जॾहिं तव्हां ॾिसंदव अखियुनि सां, इज़ा वुकिफ़ू अल नार, ऐं जॾहिं जहनम में धिके ॾियण जे लाइ बाहि ते तयारु वेठा हूंदा, फ़कालू, त ओॾी महिल वरी पोइ रड़ियूं कंदा। छा चवंदा? या लई तना, हाय घोड़ा, थुक हुजे असांखे, हाय घोड़ा। या लई तना माना थुक हुजे, घोड़ा घोड़ा, न नुरद, सेकंड चांस, नुरद, अलाह साईं सेकंड चांस ॾे, मोटाए। वला नुकज़ बि आयात रबिना, असां पोइ तुंहिंजी ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾींदासीं, हिननि खे सीरियस वठंदासीं, वरी असां नॉन सीरियस न थींदासीं। व नकून मिनल मोमिनीन, ऐं तुंहिंजे क़ुर जी माना पढ़ण सां असां में ईमान अची वेंदो, असां मोमिन थी वेंदासीं। ज़रूरु अलाह साईं सेकंड चांस ॾे। अलाह फरमाए थो ईअं कोन थींदो। इन लज़ीन कज़बू बि आयात न, जिन हिन आयतुनि खे ध्यानु न ॾिनो ज़िंदगीअ में, छाजे लाइ? वस्तकबरू अनहा, तकबुर कयूं, माना असां वॾा सेठ आहियूं, असां रईस आहियूं, असां फलाणी ज़ात जा आहियूं, हे त मौलवियुनि जो कमु आहे, क़ुर पढ़णु मानाऊं करणु, इहा तकबुर आहे। पोइ अलाह थो फरमाए ला तुफ़तह लहुम अबवाब समा, त इन्हनि माण्हुनि जे लाइ न आसमान जा दरवाज़ा खुलंदा, वला यदखुलून जन्नत, जन्नत में वञण जो सवाल ई पैदा कोन थो थिए, हता यलजिल जमल फी सिमिल ख़ियात, जीअं इहो मुमकिन कोन्हे त सुईअ जे पाखे मां उठ घड़ाए छॾियो। हे माना आहे न, लफ़्ज़ी माना आहे, याने वला माना न, यदखुलून दाख़िल थींदा जन्नत, जन्नत में, हता जेसि ताईं जीअं हे मुमकिन न आहे, यलजिल जमल, उठ घिड़े, फी सिम माना टुंगो, ख़यात माना सुई, त सुईअ जे पाखे मां उठ लंघाए सघंदो केरु? हा, इहो मुमकिन कोन्हे को। कज़ालिक नजज़िल मुजरिमीन, अलाह चए थो इहा मुजरिमनि खे असां। छो मुजरिम छाजे लाइ थो चए? खाऊं अलाह जो, अंब अलाह जा, पाणी अलाह जो, अखियूं अलाह जूं, माउ जे पेट में अलाह मूंखे ठाहियो आहे, मुंहिंजा हथ ठाहीं, पेर ठाहियईं, ऐं पोइ ॿाहिरि निकिरी असां हुन मालिक खे विसारियूं, ते मुजरिम आहिनि। लेकिन हिकिड़ी अहम ॻाल्हि अलाह साईं करे थो, चए थो स अस्रिफ़ अन आयाती लज़ीन यतकब्बरून फिल अर्द बग़ैर हक़, चए थो हिकिड़े खे त मां पाण सज़ा ॾींदो आहियां जो आउं हिन क़ुर खां उनखे धिके छॾींदो आहियां। कंहिंखे? सिर्फ़ु उन्हनि खे जेके हिन धरतीअ ते तकबुर था कनि। तकबुर जा सबब, अदा मां त ऊची ज़ात जो आहियां, मां हीअं करे हलंदुसि, ॿिया मूंखे पेरनि खे मूंखे अचे पेरनि ते पओ, गुॾनि ते हथ रखो, इहो तकबुर आहे। अलाह चए थो जेको अहिड़ो माण्हू तकबुर करे थो, मां हुनखे क़ुर खां परे करे छॾींदुसि। अस्रिफ़न आयाती, हालांकि इहो तकबुर वरी ॿियो आहे पैसनि जो तकबुर, माल आहे, ॿिया सभु हेठि आहिनि, या को ऑफिसर आहे मुतकबुर, हेठियां बसि जेके आहिनि से कोन्हनि। सऊदी अरब में हिकिड़ी ऑफिस में वियासीं, हाणे उहो सम्झो त जीअं कमिश्नर जी ऑफिस हुई, उहो जेको पटे वालो आहे न, उहो जेको आहे सो झाड़ पूॼ करे वरी हुनजी कुर्सीअ ते वेही रहियो, कमिश्नर वारी कुर्सी ते वेठो हो। तेसि ताईं उहो कमिश्नर बि आयो कोन, चईंसि त छो वेठो आहीं? ॻाल्हि इहा आहे त इहा तकबुर न करण जी निशानी आहे, छो त हिकिड़ो पटे वालो बि तव्हां जहिड़ो इंसानु आहे, ऐं पाण खे जॾहिं मां ऊचो आहियां हीउ घटि आहे, इन्हीअ खे अलाह ताला पोइ चाहे ज़ात ते तकबुर करे, पंहिंजे इल्म ते तकबुर करे, पंहिंजे पैसनि ते तकबुर करे, पंहिंजे ताक़त ते तकबुर करे, त अहिड़नि खे अलाह थुक हणी थो छॾे। चए थो स अस्रिफ़ अन आयाती लज़ीन इहा तकबुर, मां हिनखे क़ुर जे वेझो अचणु कोन ईंदुसि, कॾहिं ख़्याल ई कोन ईंदसि त मां क़ुर जी माना कयां, ऐं ईअं आहे। व ईं यरो कुल आयत ला युमिनून बिहा, ऐं एतिरी हिन जी दिलि मां कारी करे छॾिजो, सभई आयतूं बि हिनखे ॿुधाईंदव न त हुन ते ईमान कोन आणींदा। ऐं वरी इन्हनि जी आदत छा आहे? व ईं यरो सबील रुश्द, जॾहिं का नेकीअ जो रस्तो ॾिसंदा, भलाई जो रस्तो ॾिसंदा, ला यतखिज़ू सबील, उहो रस्तो वठंदा ई कोन। वरी व ईं यरो सबील गई, ऐं जेकॾहिं रस्तो ठॻीअ जो, रुश्वत जो, दुश्मनीअ जो, चोर करण जो, माण्हुनि खे अगवा करण जा रस्ता ॾिसंदा, यतखिज़ू सबील, चवंदा वारो कयो, वारो कयो, मुंहिंजो धंधो ई इहो आहे। इहा नेचर आहे इन्हनि जी। ज़ालिक, छाजे करे इहे इन्हनि जी नेचर थी वई आहे? बे अनहुम कज़बू बि आयातना, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधनि कोन था, मुंहिंजी आयतुनि ते कूड़ो था सम्झनि, व कानू अनहा गाफ़,
इन ई ग़िफ़लत था कनि त हीअ क़ुर जो असांजी ज़िंदगी में को पार्ट ई कोन्हे को। असांजे घर में क़ुर जो असांखे ज़रूरत ई कान्हे का त असीं मालूम कयूं त अलाह छा थो चए, इन जी सज़ा आहे। लेकिन अलाह ताला छा थो फ़रमाए, चए थो आऊं त तव्हांखे हिन दुनिया में सुठी ज़िंदगी गुज़ारण लाइ मोकिलियो आहे। अलाह चाहे थो तव्हां ख़ुशि हुजो, अलाह चाहे थो तव्हांजे मुंहं में नूर ॿरे, अलाह चाहे थो तव्हां ज़िंदगीअ में सुम्हो त निंड अची वञे। इहा ई ॻाल्हि करे थो, चए थो वलो शेना, अलाह चए थो जेकॾहिं असीं चाहियूं हा ल रफ़ नाह बिहा, त असां तव्हांजो दर्जा बुलंद कयूं आहे हिन जे करे। असां चाहियूं हा, असां चाहियूं था त तव्हां हिन ते अचो त मां तव्हांजा दर्जा हिन जो मतिलबु छा आहे? हिन जो मतिलबु क़ुर ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत, छो त संदसि सुनन जी तशरीह आहे। इहे ॿई क़ुर जा हिसा आहिनि, ॿई क़ुर जा हिसा आहिनि। त चए थो जेकॾहिं तव्हां मां हिन जे करे ऐं तव्हांजा दर्जा बुलंद कया वला किन्नहु अख़लल इलल अर्द, पर इहे त माण्हू मथे नथण पिया चाहिनि, ज़मीन में चंबड़ी पिया, चक विधनि ज़मीन में, त असां मथे न वञूं, असांजो दर्जो बुलंद अलाह ॾाढो न थिए। वतब हवा, ऐं पोइ पंहिंजी मर्ज़ीअ ते हलिया, माना दिलि चए चोरी कर त चोरी कंदा, ज़ना कर त ज़ना कर। पोइ अलाह फ़रमाए थो इन्हनि माण्हुनि खे परेशानी कान छॾींदी। ऐं जो मिसाल थो ॾिए फ़मसलहू कमसलिल कल्ब, जी इन्हनि जो मिसाल आहे कुते वांगुरु। इन तहमिल अलैहि यलहस, जे कुते ते मथां वज़न रखंदो, ॿोरो ॿोरो रखे हलाईंदो, तॾहिं बि ज़बान कढी सहकंदो। ओ तत्रुकहू यलहस, पर जे वज़न न रखो तॾहिं बि पियो सहकंदो, माना हिन जी परेशानी ख़तमु न थींदी। हिकिड़ा माण्हू त परेशान थींदा हूंदा, ऑफिस में ॾाढो कमु आहे, मां सियासतदान आहियां, माण्हू ॾाढो तंग था कनि, मां इलाही परेशान आहियां। अलाह थो चवे तुंहिंजा इहे सभु हलिया वञनि, तोखे जेल में बि विझी छॾींदा न, उते बि सहकंदे पियो, उते बि तूं परेशान रहंदे, तोखे ख़ुशी कॾहिं कान मिलंदी। घर में रिटायर थी वञे वेहंदे, तॾहिं बि तूं घर वारनि खे चक हणंदे, तोखे उते बि ख़ुशी तोखे कान मिलंदी। ज़ालिक मसल क़ौमिल लज़ीन कज़बू आयत, न चए थो इहे सभई मिसाल जेके अलाह चए थो मूं तव्हांखे ॿुधाया आहिनि न, इहे इन्हनि जा आहिनि। फ़क्सिल कसस लअल्लहुम यतफ़क्करून, चए थो इहे क़ुर जूं आयतूं माण्हुनि खे पहुचायो त मन सोचिनि त मां असां हिन हालत में छो पहुता आहियूं। असांखे थो चवे त जेकॾहिं तव्हांखे तबलीग करणी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बल्लिगू अन्नी वलो आयतन, चए थो जेकॾहिं तबलीग कयो था, रुगो हिकिड़ी आयत बि तव्हांखे सम्झ में अची वई आहे, कंहिंखे खणी वञी ॾिसियो त क़ुर में, इहा तबलीग आहे। बल्लिगू अन्नी वलो आयतन, हुकुम असांखे तबलीग ॾिया त माण्हुनि खे क़ुर पहुचायो। त चए थो फ़क्सिल कसस लअल्लहुम यतफ़क्करून, इहे जेके हींअर तव्हां ॿुधियूं आहिनि, इहे तव्हां ॿियनि खे ॿुधायो त जीअं सोचनि। हाणे तव्हां कीअं ॿुधाईंदो, हलो हीअ हीअं रिकॉर्ड थिए पियो थो, सुभाणे ताईं इहे अची वेंदो पंहिंजो यूट्यूब ते, फॉरवर्ड कयो, तव्हां पंहिंजी ड्यूटी कयो, छो त अलाह हुकुम थो करे न। फ़क्सिल कसस, माना तव्हांखे ड्यूटी थो ॾिए त इहा शइ, इहो किसा पहुचायो, लअल्लहुम यतफ़क्करून, त मन फ़िक्रु कनि ऐं सोचनि। अलाह फरमाए थो बल कज़बू बिमा लम युहीतू बिइल्मिही, चए थो हिन खे माण्हू छॾे ॾियनि था बग़ैर पढ़ण जे। भई तव्हां हिन खे जेकॾहिं पढ़ंदव त इम्प्रेस थींदव न। हाणे हिन वक़्तु जेको यूरोप में इस्लाम तेज़ीअ सां पखिड़िजे थो, न को तबलीग जे करे थो पखिड़िजे, न को मौलवियुनि जे करे थो पखिड़िजे, सॼो यूरोप में क़ुर जेको पखिड़िजे थो, क़ुर थो पकड़ाए पियो। हुननि खे जेकॾहिं अंग्रेज़ी में तर्जुमो मिलियो आहे, पढ़ी चवनि था त क़ुर कॉन्कर्ड मी इन द फस्ट मीटिंग, चवनि था क़ुर में जेके साइंस जूं ॻाल्हियूं लिखियूं आहिनि, असांखे हैरत थी वठे त इहा कीअं आहे। चवनि था असांखे त, तव्हां भले वञी यूट्यूब ते ॾिसो त जेको माण्हू मुस्लमान थियनि था, अंग्रेज़ कीअं था थियनि, कहिड़े जे करे, सिर्फ़ु हिन जे करे। ऐं इहो ई अलाह साईं क़ुर में फरमायो आहे त चए थो त असांजा माण्हू जेके हिन क़ुर खे छॾनि था, बल कज़बू बिमा लम युहीतू बिइल्मिही, कॾहिं हिन खे पढ़ी इल्मु बि हासिलु नथा कनि। वलमा यातिम तावीलू, न वरी हिन क़ुर जा जेके मौज़ा आहिनि ऐं काइनाती मौज़ा जेके साइंस जूं ॻाल्हियूं आहिनि, मुआशी ॻाल्हियूं, इहे बि ॻाल्हियूं हिननि ताईं कोन थियूं पुॼनि। कज़ालिक कज़्ज़बल लज़ीन मिन क़ब्लिहिम, चए थो अहिड़ा माण्हू तव्हां खां अॻु में बि केतिरा गुज़री चुका आहिनि। फंज़ुर कैफ़ कान आक़िबतु ज़ालिमीन, पोइ तव्हां ॾिसो त इन्हनि जी पछाड़ी कहिड़ी थी, कहिड़ा मुंहंनि खे अज़ाब ॾिना। अलाह फरमाए थो यौम यहशरुहुम, चए थो जॾहिं क़यामत जे ॾींहुं मां हिननि सभिनी खे गॾु कंदुसि, पोइ छा चवंदा त असां केतिरो अरसो रहियासीं। चए थो कअल्लम यलबसू इल्ला साअतन मिन नहार, ईअं चवंदा त असां 60 साल कोन रहिया आहियूं, असां त अधु ॾींहुं रहियासीं, को मंझंदि जो घड़ी, ईअं ज़िंदगी गुज़री वई आहे। तव्हां पंहिंजो सोचो जेके नंढपण में तव्हांखे यादियूं आहिनि, हाणे छा था चओ त चंद मिंट में गुज़री वई न। अलाह इहो थो चए यत आरफून बैनहूं, हिक ॿिए खे सुञाणींदा।
कद ख़सर लज़ीन कज़बू लिका अल्लाह, पोइ इहे खसारे में हलिया विया जिन खे रिज़ल्ट जी गुमान को न हो, जेके अलाह जे मुलाक़ा जो गुमान न हो। वमा कानू मुहतदीन, इन्हनि खे त हिदायत मिली कान। अलाह फरमाए थो कुल आरई तुम, ऐं ॿियो जेको वॾो असां खसारो कयूं था, कुल चईनि तव्हां हिकिड़ी ॻाल्हि सोचे ॿुधायो, कुल आरई तुम माना तव्हां सोचो ईमानदारीअ सां, मां तदऊन मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, त फलाणा मूंखे पुटु वठी ॾे, फलाणा मुंहिंजो कमु कर, अलाह खां सवाइ जिन खे छॾियो था, चए थो सोचो अरूनी, ऐं मूंखे साबित करे ॾियो माज़ा ख़लक़ू मिनल अर्द, इन्हनि ज़मीन में का शइ ठाही आहे, का शइ इन्हनि जी प्रॉपर्टी आहे, का मख ठाही अथनि, को मच्छर ठाहियो अथनि, या मालिक आहिनि, चए थो मूंखे ॿुधायो। अलाह थो पुछे अम लहुम शिरकुन फि समावात, या इन्हनि जी पार्टनरशिप आहे मूंसां हिन क्रिएशन में, कंहिं चंड ठाहियो आहे, कंहिं सिजु ठाहियो आहे, चए थो ॿुधायो, सोचे ॿुधायो। पर जेकॾहिं चओ था त हा साईं, त चए थो ई तूनी बि किताबिन में क़बिल हाज़ा, त चए थो पोइ या त मूंखे हिन क़ुर में ॾेखारियो या अॻियनि क़ुर में ॾेखारियो, उहो आसारतन मिनल इल्म, या को साइंटिफिक एविडेंस ॾेखारियो, इन कुन तुम तव्हां सच आहियो, का एग्रीमेंट ॾेखारियो त मां हिननि खे लिखी ॾिनो आहे त चंड तो ठाहियो आहे, सिज तो ठाहियो आहे, या को आसारतन मिनल इल्म माना का साइंटिफिक एविडेंस ॾियो, या बि किताबनि में क़बिल, या हिन क़ुर में या अॻियनि क़ुराननि में। हाणे मां स्टडी पियो थो कयां न हिंदुनि जे वेदनि जी, अॼुकल्ह मां उहो स्टडी कयां पियो, त हिंदुनि जे वेदनि में उहे ई आयतूं आहिनि जेके क़ुर, ईअं थो लॻे ॼण हिन क़ुर जी कापी कई अथनि, लेकिन हिंदुनि जा वेद 6000 साल पुराणा, हे त 15-16 साल पुराणो असांजो दीन आहे, त माना क़ुर त ईंदा रहिया आहिनि। इन कुन तुम सादिकीन, जे तव्हां सचा आहियो। चए थो वमन अज़ल, चए थो पोइ इहो माण्हू त सफ़ा वाहियात थियो, इहो गुमराह हुआ, कहिड़ो मिमई यदऊ मिन दून अलाह, जो अलाह खे छॾे ऐं ॿियनि खे थो सॾे त फलाणा मूंखे कमु कराए ॾे। मन ला यस्तजीब लहू इला यौमल क़ियामत, जो क़यामत ताईं सॾु बि कोन था ॾियनि, ॾींदा अलाह खां सवाइ तव्हां कंहिंखे सॾु ॾींदो? पोइ माना तव्हां छा था चओ त हुनजा कन ॿुधनि था, बाक़ी गूंगो आहे, भई मां तव्हांखे उते सॾु कंदो, तव्हांखे सॾु कनि जवाबु ॾींदव न? त अलाह थो चए जिन खे सॼो था उहे जवाब बि कोन था ॾियनि क़यामत ताईं। पर चए थो सच इहो आहे, वहुम अन दुआहिम गाफ़िलून, तव्हांजा हुननि ताईं सॾ पहुचनि ई कोन था, उहो गाफ़िल आहिनि, बेॾो ई आहिनि जिन खे तव्हां सॼो था। छाजे करे? हाणे इहा तशरीह किथां आणियऊं? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसियो, चई इनमा नस्मतुल मोमिन, चए थो मोमिन जो रूह मरण साण ई पहुचाए वञे थो जन्नत में, मरण सां। ताइरुनि पर पखीअ में विधो वञे थो। या लखी शजरिल जन्नत, जन्नत जे शजर माना वणनि ते वञी वेहे थो, खाए थो, पीए थो, हिन क़बर में हुनजो रूह आहे ई कोन, कॾहिं ईंदो? हता यर्ज इलो जसद ई, इहो मोटंदो पंहिंजे जिस्म में, योम युबस, जॾहिं क़यामत थींदी। माना कंहिं नेक जो रूह ई कोन्हे हिते, तॾहिं त चवे थो न त हू तव्हांजे सॾनि खां गाफ़िल आहिनि, छाकाणि त तव्हां जेको आहे सो चए थो न वहुम अन दुआहिम गाफ़िलून, जेके तव्हां हुनखे सॼो था कोन था ॿुधनि, परे आहिनि न। असां हिते दरवाज़े ताईं कंहिंखे सॾु कंदासीं, ॿुधंदो? त 7 आसमाननि ते आवाज़ु कीअं पहुचंदो? तंहिंजे करे अलाह फरमाए थो तव्हांखे मां फैसिलिटी ॾिनी आहे, कहिड़ी? चए थो लक़द ख़लक़नल इंसान, चए थो इंसान खे मूं पैदा कयो आहे, तव्हांजा जिगर, तव्हांजा फिफड़, तव्हांजी दिलि, तव्हांजूं अखियूं, तव्हांजो दिमाग़, सॼो मुंहिंजो पैदा थियल आहे। व नअलम मां तूं वसिस बि नफ़्स, बल्कि जेका शइ तव्हांजे दिलि में ख़्यालु पैदा थी करे, जेका मशीन, हींअर तव्हां कुझु न कुझु सोचींदा हूंदव न, इहा बि त का मशीन आहे न, उहा बि चए थो मूंखे ख़बर आहे, छो त मशीन मूं ठाही आहे, त मूंखे इहा बि ख़बर आहे त तव्हांजो दिलि में कहिड़ो विसविसो थिए थो। उहो न हुन अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद, आऊं तव्हांखे साह जी रग खां बि वेझो आहियां। पोइ परे खे कीअं था सॼो? तॾहिं त चए थो त हिते मेंटली रिटार्डेड आहिनि जेके अलाह खे छॾनि, जेको चए थो मां तव्हांजी साह जे रग खां वेझो आहियां, वेझे खे छॾे तव्हां सॼो था, जेसिताईं आवाज़ बि कोन थो वञे। ऐं पोइ हाणे छा थो थिए? क़यामत में सीन थो थिए। हिते केतिरा माण्हू आहिनि चवंदा फलाणो वॾो पहुतल बुज़ुर्ग आहे, साईं आहे, वॾो मुखबरो ठहियो अथसि, मां इन खे थो छॾियां। जॾहिं क़यामत थींदी त इहे अलाह जा वली सभु ज़ाहिर थींदा,
पोइ ॿुधंदो केरु आहे? साईं हे फलाणो वली अथव। चई अच्छा अच्छा अच्छा। पोइ हीअं हथु खणंदा अलाह साईं ॾे, छा चवंदा? वैज़ा रल लज़ीन अशरकू शुरकाहुम, जॾहिं इन्हनि जिन खे शरीक कंदा हुआ अलाह सां, जॾहिं उन्हनि खे ॾिसंदा त अलाह खे चवंदा अलाह साईं कालू रबना, ए रब साईं हाउला शुरकाउन लज़ीन कुन्ना नदउ मिन दुन, असां इन्हनि खे सॾींदासीं, इहे त चवंदा पोतल बाना आहिनि, साईं हिननि खे सॾींदासीं, हे तव्हांजी इज़त सां बीठा आहिनि न, ॾिसो केॾी तव्हां हिननि खे इज़त ॾिनी आहे। त उहे जवाब में छा चवंदा? उहे ॻाल्हाईंदा अलाह जा वली, अलकऊ इलेहिमुल कौल, इन जे जवाब में उन्हनि खे ॾींदा इन्नकुम लकाज़िबून, तव्हां सभु कूड़ा आहियो, तव्हां सभु कूड़ा हो। ऐं पोइ न सिर्फ़ु उनखे कूड़ो चवंदा, बल्कि क़ुर चए थो वैज़ा हुशिर नास, जॾहिं इंसान क़यामत ॾींहुं जमा थींदा, कानू लहुम आदान, इहे अलाह जा वली जा दुश्मन थींदा। छो दुश्मन थींदा? हाणे ॾिसो न, हिकिड़ो शख़्स आहे इज़त वारो, मां चवां न दादा हे बेइज़तो आहे, पोइ हू जो वीचारो ॿुधंदो त मूं छा कयो जो मूंखे बेइज़तो बेइज़तो थो करे। अलाह ताला फरमाए थो, या अलाह जो रसूल चए थो त वलियनि जो शान इहो आहे जो हिन वक़्तु बि जन्नत में आहिनि, ऐं हे ॾोकड़नि कमाइण लाइ चवंदा त न सिम में पियो आहे, पोइ दुश्मनी कंदा कोन कंदा? इहो ई थो रब चए वैज़ा हुशिर नास कानू लहुम आदान, इहे इन्हनि जा दुश्मन थींदा, व कानू बि इबादत काफ़रीन, ऐं इन्हनि जे इबादत माना सॾ, इन्हनि सॾनि जो इनकार कंदा त असां ॿुधा ई कोन तव्हांजा सॾ। लेकिन अलाह चए थो माण्हुनि खे वरी ॿियो धोखो था ॾियनि, चए थो अला लिल्लाह दीनुल ख़ालिस, अलाह जो दीन आहे ख़ालिस, माना इन में शिरक न आहे। वल्लज़ी नतख़ज़ू मिन दूनी ओलिया, जेके अलाह खे छॾे ॿियनि खे पुकारनि था, मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाह ज़ुल्फ़ा, इन्हनि जे दिमाग़ में इहो विहारियो आहे त हीअ अलाह जा पोतल बाना आहिनि, तव्हां इन्हनि खे सॾींदव त अलाह तव्हां सां यारी रखंदो, अलाह तव्हां सां राज़ी थींदो, इहा ई थो माना करे। मां नअबुदुहुम, नथा सॾनि उन्हनि खे, नथा उन्हनि जी इबादत कनि, इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाह ज़ुल्फ़ा, त इन्हनि जे करे अलाह सां राज़ी असांखे वेझो कंदो। अलाह चए थो इहो कमु कोन थो थिए। इन अल्लाह यहकुम बैनहुम फ़ी मा हुम फ़ी यख़्तलिफ़ून, इहो जेको इख़्तिलाफ़ था पैदा कनि दीन में, इन जो फ़ैसिलो अलाह कंदो। बाक़ी अलाह इन कॉन्सेप्ट लाइ छा थो चए? इन अल्लाह ला यहदी मन हुव काज़िबुन कफ़ार, इहे कूड़नि काफ़रनि खे अलाह कॾहिं बि हिदायत कोन ॾींदो। हाणे वरी केस थो थिए ठगनि जो, जेके वॾा जुबा पाए पटका पाए माण्हुनि खे चवंदा त असां पहुतल आहियूं। वकाल ज़ीन कफ़रू, अहिड़े क़िस्म जा माण्हू चवंदा लिलज़ीन आमनू, ईमान वारनि खे छा था चवनि? अतबियू सबीलना, बाबा तव्हां असांजे रस्ते ते हलो, असां वॾा तव्हांजा पीर आहियूं, जीअं चऊं तीअं कयूं, ल नहमिल ख़तायाकुम, असां तव्हांजा सभु गुनाह पाण खणंदासीं, तव्हांखे छॾाईंदासीं। क़ुर थो चवे न, क़ुर जी माना आहे न, चवनि था लिलज़ीन आमनू अतबियू सबीलना, असांजो रस्तो इख़्तियार कयो, असां बुज़ुर्ग आहियूं, असांजा पेर चुमो, असांखे ॾोकड़ ॾियो, वले नहमिल ख़तायाकुम, तव्हांजा गुनाह असां खणंदासीं। नहमिल माना वज़न खणंदासीं, ख़ता तव्हांजा। अलाह छा चए? वमा हुम बिहामिलीन ख़ताया हुम मिन शैइन, अलाह चए थो हिकु ज़रीब तव्हांजो गुनाहो न खणंदा, इहो कूड़ था हणनि। इन हुम लकाज़िबून, इहे सभु ठग अथव, कूड़ था हणनि। हाणे छा थींदो? जॾहिं तव्हांखे पक थी वेंदी हाणे हिननि जो आम्हूं साम्हूं थो थिए जहन्नम में, ॾिसंदा न हिननि ठगनि खे, अड़े हे त वॾो जुबो पाए ईंदो, हेॾो पटको, असांखे चवंदो, असांजे मुंहं ते पियो ज़िक्र पियो कंदो, वरी ॿ माण्हू ज़ोर पिया ॾींदासीं, पैसा विराईंदा, मथां उछलाईंदा, हे त जहन्नम में वेठो आहे। हाणे ॿुधो हिन जो सीन, अलाह फरमाए थो यरजु बादु मिला बादिल कौल, हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा, यक़ूल लिल्लज़ी नस्तुज़िफ़ू लिल्लज़ीन अस्तकबरू, अलाह हिते ॿ नाला वरिता आहिनि, हिकिड़ा ज़ईफ़, ॿियो तकबुर। ज़ईफ़ केरु आहिनि? जेकॾहिं हिननि ठगनि जे पोयां लॻी आहे, माना हुन वटि ईमान ई कोन्हे, न क़ुर जी माना कई अथनि, न अलाह जूं आयतूं पढ़ी, एॾे ज़ईफ़ आहिनि। ऐं हो तकबुर करण वारा छा चवंदा हिननि खे? इहे ज़ईफ़ इन्हनि खे ॾिसी जहन्नम में, लौला अंतुम, चए थो मार पए जे तव्हां न हुजो हा न, लकुन्ना मोमिनीन, त असां मोमिन हुजऊं हा, माना तव्हांजी संगत जे करे असां सां निभाग चढ़ी वियो। त हू जवाब में छा चवंदा? काल लज़ी नस्तकबरू, इहे तकबुर करण वारा चवंदा लिलज़ी नुस्तज़िफ़ू, इन्हनि ज़ईफ़नि खे चवंदा हलो मथो फिरो अथव छा? नहुन सदरनाकुम अनिल हुदा जाकुम, जीअं असां तव्हांखे, तर्जुमो ॿुधो, नहुन छा असां, सददनाकुम तव्हांखे रोकियो होसीं, अनिल हुदा हिन हिदायत खां, बाद जाकुम जेका तव्हांजे घर में हुई, तव्हां वटि मौजूदु हुई, बल कुंतुम मुजरिमीन, तव्हां पाण मुजरिम हो, असां तव्हांखे झलियो त क़ुर न पढ़ो, अलाह जी ॻाल्हि न ॿुधो, असांजे विच में न अचो,
त हू छा चवंदा वरी ज़ईफ़ हुननि खे वकाल काल लज़ीन नस्तुदिफ़ू लिलस्तकबरू चए थो पर छा चवंदा बल मकर लैल व नहार चई ॾींहं राति मकर कंदा हुओ असांखे धोखा ॾींदा हुओ इस्तामरून नकफुर बिल्लाह व नजलू अंदादा त असांखे चवंदा अलाह मथे आहे अलाह जी ॻाल्हि न कयो ऐं तव्हां बुज़ुर्गनि खे पुकारियो मोलनि खे पुकारियो उहो जो चवंदा न वतायो फ़क़ीर वञे पियो पाणीअ ते पियो तरे त मुरीद गॾुसि त वतायो फ़क़ीर पियो करे अलाह अलाह हुनखे चई तूं चओ वतायो वतायो हुन चयो त माना हीउ बि त हाणे अलाह अलाह थो करे जो अलाह अलाह कंहिं त ॿुॾे पियो इहो था सेखारनि न माण्हुनि खे इहा ई त ॻाल्हि क़ुर करे थो न चए थो बल मकर हू चवणु लॻा त असां तव्हांखे रोकियो त कोन क़ुर चई मार पयव बल मकर लैल मकर कंदा हो राति जो व नहार ॾींहं जो इस्तामरून असांखे सेखारींदा हो ऐं नकफुर बिल्ला माना अलाह खां न घुरूं व नजल लहू अंदाज़नि ऐं जेके अलाह जा ॿिया पैदा थियल माण्हू उन्हनि खे असीं अलाह जो पार्टनर सम्झूं असरू नदामत लमा रऊल अज़ाब पर पोइ जॾहिं अज़ाब ॾिसंदा त पोइ दिलि में शर्म महसूसु कंदा ऐं इन्हनि जो अलाह थो फरमाए तव्हां एॾो ख़्यालु कंदा हुओ इन्हनि ठगनि जो कॾहिं कॾहिं छा कंदा व जलू लिल्लाह मिमा ज़रा मिन हर्सुल अनाम हाणे माना थो करे वञा त कॾहिं कॾहिं तव्हां चवंदा हुओ त साईं हीउ जेको हेतिरो पैसो आहे न या जेके ॿनीअ में 20 एकड़नि इन्हनि मां 5 एकड़ जेका कणिक लहंदी न इहो हिन बुज़ुर्ग खे ॾींदुसि ठीकु आहे ऐं बाक़ी 1 एकड़ जेको आहे इन में मां ज़कात ॾींदुसि क़ुर थो चए त जेकॾहिं उहा टोट पवंदसि फमा कानल शुरकाहिम फला यसुल अलाह त पोइ ज़कात खाई वेंदा हुननि खां ड्रिजंदा हुननि जा पैसा ॾींदा वमा कान लिल्लाह फहुव यसुल इला शुरकाहिम ऐं अलाह वारो जेका ज़कात रखे उहो बि हिननि खे ॾेई छॾींदा यानी एॾो इन्हनि खां ड्रिजनि था जो अलाह खां घटि था ड्रिजनि क़ुर जी माना ई आहे सा मां यह कुमून बुछड़ो इहो फ़ैसिलो कनि था अलाह ताला फरमाए थो त जॾहिं मरंदा न त हता इज़ा जा तुम रुसुल न जॾहिं साह कढणु ईंदा फ़रिश्ता या त वफ़ऊं न हुम त जॾहिं हुनजो साह कढंदा त उन्हनि खे त फ़रिश्तनि वटि त सॼी रिज़ल्ट अची थी वञे पुछंदनि कालू ऐं मां कुन तुम त दून में दून ला ॾियो ख़बर अलाह खां सवाइ जिन खे सॾींदा किथे आहिनि हाणे त पादर हणूं था छो त निकिरे नथो न चए थो मूंखे चांस ॾियो पोइ कुटिनि था पाणी था हारनि त किथे आहिनि कालू त जवाब में चवंदा फ़रिश्तनि खे ज़ल्लू अना चईं इहा त ठगी थी वई असां खां गुम थी विया आहिनि व शहदू अला अनफुसिम ऐं पंहिंजे पाण लाइ चवंदा अनहुम कानू काफ़िरीन असां त कुफ़ुर कयो तंहिंजे करे चवंदा या वई लता लई तनी चवंदा हाय घोड़ा लम अतख़िज़ फुलाननि खलीना फलाणे सां यारी छो रखियमि फलाणे दुश्मन फलाणे माण्हूअ सां मां छा दोस्ती रखी लक़द अज़लनी अने ज़िक्र बाद जानी जंहिं मूंखे क़ुर खे वेझो अचणु कोन ॾिनो मूंखे निमाज़ पढ़णु कोन ॾिनई वकान शैतान ले इंसान ख़ज़ूला बेशक शैतान इंसान खे गुमराह कंदड़ आहे ऐं बहरहाल अॻिते टाइम कोन्हे को लेकिन अॻिते हो चयो त ऐसे ज़िंदगी जी रहे हैं लगता है कि मरने के बाद जी उठने का यकीन नहीं इहो आहे सॼो प्रोग्राम कि ज़िंदगी जेको असीं गुज़ारियूं था ॼण की असांखे मरी वरी उथण जो असांखे यकीन ई कोन्हे को तॾहिं इहे सभु ख़राबियूं पैदा थियूं आहिनि